आला अदलिया जे हुक्मनि जी लताड़ जो सिलसिलो जारी। बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद में 19 ग्रेड जे सेक्रेटरी जी पोस्ट ते लोकल गवर्नमेंट मां डेपुटेशन ते आयल 17 ग्रेड जे एहसान लाइ भुट्टो खे ॾिनी वई, जेका मेरिट जी लताड़ आहे। तालीमी इदारनि में लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िम खे बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद में 19 ग्रेड जी पोस्ट ते 17 ग्रेड वारे खे विहारियो वियो। ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान, आला अदलिया समेत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध समेत पीपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध समेत समूरनि इदारनि खां मुतालबो करे थी बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद में डेपुटेशन ते आयल समूरनि अमलदारनि खे वापसि पंहिंजे इदारनि ॾांहुं मोकिलियो वञे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।